उस्ताद साथियों, अवां हिन समाज जा 100 माण्हू हिकिड़े पासे करियो ऐं उन्हनि मां हिकु हिकु करे हर हिक खां इहो सवाल पुछो त छा ही सिस्टम बदलबो। ऐं पूरे यकीन सां चवां थो त 100 माण्हुनि मां को हिकु माण्हू बि ईअं न चवंदो त हा ही सिस्टम बदलबो। त पोइ छा हिननि माण्हुनि खे क़त्ल करे छॾिजे? न, असांखे इन्हनि ई माण्हुनि मंझां अहिड़ा माण्हू पैदा करणा आहिनि जेके चवनि त हा सिस्टम बदलबो। असां वटि ॿियो को ऑप्शन ई कोन्हे। ऐं उस्ताद साथियो, यादि रखो, इहो कमु जेकॾहिं सियासतदाननि खे ॾिनो वञे त शायदि उहे 100 सालनि ताईं बि न करे सघनि ऐं 100 साल त ज़रे घटि थी बि विया अथनि। पर इहो कमु जेकॾहिं अव्हां चाहियो त 100 साल न, अव्हां जे लाइ 10 साल बि वॾा आहिनि, अव्हां 10 सालनि जे अंदरि करे सघो था, छो त अव्हीं उस्ताद आहियो। इहो कमु अव्हां जे लाइ एतिरो मुश्किल न आहे। बहैसियत उस्ताद जे आऊं इहो चैलेंज क़बूल करियां थो। छा बहैसियत उस्ताद जे अव्हां इहो चैलेंज क़बूल करियो था? जेकॾहिं हा, त पोइ कमु मुश्किल कोन्हे। पंहिंजे पाण खां शुरूआत करियो, मेहनत सां, लगन सां, बहितरीन पढ़ाईअ सां पंहिंजे शागिर्दनि जा आइडियल बणिजो, सोसाइटीअ जा रोल मॉडल बणिजो ऐं पोइ पढ़ाई सां गॾोगॾु शागिर्दनि जी काउंसलिंग बि करियो त जीअं उहे ईंदड़ वक़्त जा जुरतमंद, हक़ ऐं सच सां बीहंदड़, कूड़ जे मुंहं में धूड़ विझंदड़ जुरतमंद फर्द थी सघनि।